अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़ी में भलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन कयो आहे सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, जेके इलेक्शन रिफॉर्म्स जूं ॻाल्हियूं हलनि थी पियूं त कल्ह शहबाज शरीफ़ साहब, एहसन इकबाल साहब, बिलावल भुट्टो साहब इन्हनि थोरी तजवीज़ ॾिनी त इहो लेजिस्लेशन जो कमु न आहे, इहो इलेक्शन कमीशन खे पाण खे करणु खपे, अगरि करिणो बि आहे त। अॼु वरी फवाद चौधरी साहब अनाउंस कयो त भई असां ऑर्डिनेंस जेके आहिनि उहे कैबिनेट अप्रूव करे छॾिया आहिनि, जंहिंमें असां इलेक्शन कमीशन खे चई छॾियो आहे त हाणे EVM वारो कमु जेको आहे उहो इलेक्शन कमीशन करे, ॿाहिरनि मुल्क जेके असांजा ॿाहिरि परॾेही माण्हू रहनि था पिया उन्हनि जे वोट रजिस्ट्रेशन जो बि कमु जेको आहे उहो इलेक्शन कमीशन करे। ऐं उमेदु आहे त हाणे जेको आहे शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ख़ुशि थिया हूंदा। ॾिसो, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब त कल्ह ॿी ॻाल्हि कई न, हुन त चयो त हीअ जेके EVMs आहिनि या हीअ सभु जेके मामलात आहिनि इन सां कानून साज़ी सां इलेक्शन फेयर न थींदी। जेसि ताईं इस्टेब्लिशमेंट जो यकीनी न बणाइबो त इस्टेब्लिशमेंट जेको रोल न हूंदो तेसि ताईं हीअ सभु हिकिड़ी खानापूरी इन सां कोन थींदो। सो बेसिकली इहा का बिलावल साहब जो डिमांड मूं त कल्ह कोन ॿुधी, पर अॼु सरकार जेको आहे उहो इहो पाण करण बदिरां यानी एग्ज़ीक्यूटिव जे तरफ़ां करण बदिरां, कानून साज़ी करण बदिरां इहो इलेक्शन कमीशन खे इख़्तियार ॾिनो अथनि। चलो पॾेही वोट त अची वेंदा, हाणे उन में कीअं फेरा फेरी थींदी उहो हिकिड़ो अलॻि जहान हूंदो। लेकिन ॻाल्हि इहा आहे त इन ते ख़ुदि हिकिड़ो सुवालु आहे त जेके असांजा पॾे में वेठल आहिनि पाकिस्तानी, उन्हनि मां बि जिन्हनि वटि डुअल पासपोर्ट आहे उहो त ॾेई सघंदा, पर जेके हुते जी शहरियत वठी चुका आहिनि ऐं पाकिस्तान वीज़ा ते ईंदा आहिनि उहो त नथा ॾेई सघनि मुंहिंजो ख़्यालु आहे, ऐं हुननि खे ॾियण बि न खपे। ख़ैर उहा हिकिड़ी धार बहस आहे। ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे ऐं हीअ सभु मामलात आहिनि इहे छा इलेक्शन खे फेयर करे सघनि था या नथा करे सघनि। सवाल $1 मिलियन जो इहो ई आहे जेको पाण बि काफ़ी ॾींहंनि खां हिन ते मथो हणूं पिया। क्वेश्चन इहो आहे त हीअ मतिलबु जेको ग्राउंड ते धांधली थींदी आहे, धांधली सां मुराद इहा ठपा हणाए वरिताऊं या जेको आहे उहो पोलिंग स्टाफ खे यरमाल करे ऐं पोइ बैलेट पेपर खणी विया, हीअ जेको ग्राउंड ते पोलिंग स्टेशन जे लेवल ते इंडिविजुअल धांधली कंदा हुआ उहो ज़ाहिर आहे हिन सां काफ़ी उनखे ॿुंजो ईंदो। छाकाणि त कीअं हुन में त खपे तव्हांजो अंगूठो, त तव्हांखे अंगूठो लॻाइणो आहे ऐं पोइ हू मशीन तव्हांखे वोट ॾियण जी जो मिजाज़ करार ॾींदी या करार न ॾींदी। हिते वरी नवां किसा ज़ाहिर जॾहिं टेक्नोलॉजी ईंदी त टेक्नोलॉजी खे जा जेके एक्सपर्ट्स आहिनि उहो बि त पॉलिटिकल पार्टीज़ इंगेज कंदियूं न, त भई हाणे हीअ आहे हिन जो तोड़ ॿुधायो। दुनिया में हैकर्स बि त हूंदा आहिनि न, वॾी वॾी जेके साइट्स आहिनि ऐं माण्हुनि जा पर्सनल डेटा आहे। मुंहिंजे ख़्याल पेंटागन जी साइट बि हैक थी वई, त हैकर्स हूंदा आहिनि। त इहे टेक्नोलॉजी खे जेको हैक कंदड़ आहिनि या हुनजे तोड़ कढंदड़ आहिनि उहे मौजूदु हूंदा। पर पोइ बि आउं इहे सम्झां थो त कुझु न कुझु पोलिंग स्टेशन जी हद ताईं जेको पोलिंग डे ते इलेक्शन वारे ॾींहं ते हिकिड़ी जेको लोकल उम्मीदवार धांधली कराईंदा हुआ पोलिंग स्टेशन जी हद ताईं, उहो कुझु न कुझु झकी ज़रूरु थींदी। लेकिन पोलिंग खां पहिरीं जेका धांधली थींदी आहे, प्री पोल जेका रिगिंग थींदी आहे, उहा कीअं रुकबी? उहो त हिन पोलिंग स्टेशन EVM न रोके सघंदी कि तव्हांखे पैसनि से वोट वठो पिया, तव्हां दाॿे ते वोट वठो पिया, तव्हां ॿियनि मामलनि जे तरीक़े सां वोट वठो पिया, उहो कोन रुकबो। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन में जेको वोटर खे एजुकेट करिणो आहे त हीअ वोट वञी मशीन ते ॾे कीअं। असांजे जेके पंजाब, सिंध, बलूचिस्तान, KP में जेके ॿाराड़ी जा इलाइक़ा आहिनि या घटि पढ़िया लिखिया अक्सरियत जंहिंजी आहे, उहो त ATM मां बेनज़ीर इनकम सपोर्ट या हीअ जेको एहसास प्रोग्राम जा पैसा बि पाण नथा कढाए सघनि। उहो उन लाइ बि हुननि कंहिंखे 500,000 रुपया ॾींदा आहिनि, त एजेंट हूंदा आहिनि उहो कढी ॾींदा आहिनि। त पोइ वोट बि छा एजेंट वेझराए ॾींदा छा? ॿियो वॾो क्वेश्चन इहो में इहो आहे त EVM सां माण्हुनि खे हुनजो इस्तेमालु कीअं सेखारींदो, इस्तेमालु कीअं सेखारींदो, ऐं उन त उहो हिकिड़ो वॾो सुवालु हूंदो सरकार जे साम्हूं या इलेक्शन कमीशन साम्हूं। टी ॻाल्हि इहा हूंदी त जेके असां वटि टेक्निकल एरर्स ईंदा, मिसाल उते लाइट हली वई पोलिंग स्टेशन जी, हाणे छा उते UPS लॻल हूंदा, त ख़र्चो अलाए केतिरो थींदो। अच्छा, इलेक्ट्रॉनिक EVM सां गॾु हुनजे UPS ते हलंदा, जनरेटर त कोन था अची सघनि एतिरा, त हुनजो ख़र्चु किथे बीहंदो। पर उहो बि ख़राबु थी वियो। को मशीन में अगरि जेको आहे उहो चांहि जो कोप हारे हलियो वियो, ज़ोरी करे वियो,
को विझण, सो उहो जेके टेक्निकल प्रॉब्लम्स हूंदा त टेक्नीशियन हुते हिकिड़े पोलिंग स्टेशन ते अलाए केतिरा समय जेके हिकिड़े तक ते समय पोलिंग स्टेशन हूंदा आहिनि, त छा हर तक ते हिकिड़ो टेक्नीशियन फिरी रहियो हूंदो? इहे सभु मसाइल आहिनि। पोइ असांजी ख़वातीन जे जेके पोलिंग स्टेशन्स आहिनि उन ते असांजी ॿाराड़ी जी माइरूं भेनरूं जी वोट, मुंहिंजी चयो न त हू त पंहिंजे ATM मां पैसा बि नथा कढाए सघनि, उहो कीअं वोट वञी ॾींदियूं, हुन मशीन खे हलाईंदियूं कीअं? अच्छा, इहो सभु त थी वियो। पोइ ॻाल्हि इहा आहे त धांधली अगरि मुनज़म सतह ते वॾे सतह ते थियणी आहे त उनखे त EVM नथी रोके सघे, छाकाणि त EVM मां वोट जॾहिं मशीन खणी वञिबी ही मोडेम ते या इंटरनेट ते त ऑनलाइन वोटिंग न थी रही हूंदी, उहो मशीनूं खणी वञी करे हिकिड़े हंधि गॾु थींदियूं। मिसाल पंहिंजे ऑफिस में स्टूडियो में जमा थियूं, 1000 खनि मशीनूं पई वञनि। हाणे 1000 मशीननि मां मुंहिंजो डेटा कढणो आहे त भई यासिर खे घणा वोट मिलिया, अली खे घणा वोट मिलिया। उते अगरि को मुंहिंजो संगती वेठो आहे या मूं इहो तय कयल, हुननि तय कयल आहे त अली खे खटराइणो आहे, त यासिर कीअं साबित कंदो आहे? पुछे त ओहो EVM खे ग़लति थो चई, EVM खे चई तो धांधली थी, मशीन खे कीअं थो चई धांधली थी? भई मशीन खे हलाईंदड़ इंसान ई हूंदा न। सो मुनज़म धांधली वारो मामिलो हिन में नथो रुकिजे। माण्हुनि खे इहा मशीन हलाइण हिकिड़ो तमामु वॾो टास्क हूंदो, त इन्हनि फैक्टर्स जे करे टर्न आउट घटि थींदो, वोट जी शरह घटि पवंदी। मशीन हलाइण न अचणु ऐं मशीन जी ख़राबियुनि जे करे मशीन खे ख़राबु कयो वेंदो, जिथे जो मुखालिफ़ जी जेका हूंदी पोलिंग स्टेशन, अॻु में त फायरिंग करणी पवंदी न, हाणे करिणो छा आहे? उन में वञी जेको आहे उहो हिकिड़ो चांहि जो कोप या को पाणी जो गिलास मशीन विझी छॾींदा, मथां हारे छॾींदा, उहो भई ग़लती थी वई। सो चवण जो मक़सदु आहे त हुन सां पोइ टर्न आउट घटि थींदो। सो EVM अकेलो पंहिंजी ज़ात में को फेयर इलेक्शन जी ज़मानत नथो करे। ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु मास्टर गुलाम हुसैन कुंबर सांगड़ मां। जी कुंबर साहब, गुलाम रसूल वालेकुम अस्सलाम। अवां जी हींअर इहा ॻाल्हियूं ॿुधूं पिया, EVM मशीन जे ज़रिए वोट तमामु बहितरीन तव्हां तबसरो कयो था, जीअं त पंहिंजो मुल्क या पंहिंजो सूबो पाण आहियूं त ग़रीब आवाम, ॿारहड़ीअ में न कोई इंटरनेट सिस्टम आहे, न कोई का अहिड़ी का सहूलियत आहे। इन जे करे ई जेको हिकिड़ो हिननि तइलीमी सिस्टम में बायोमेट्रिक सिस्टम आंदो, उहो बि नेट जे ज़रिए हो, इन करे उहो बि नाकाम वियो। उन जे ज़रिए तइलीम बि जेकी आहे सा मुकमल तबाह थी वई। उस्ताद खे किथे बदिली थिया त वापसि कोन अची सघिया, या कंहिंजा फिंगर कोन लॻा, ऐं वॾे पैमाने ते जेको आहे सो उन में हिकिड़ो रिश्वत हली बदिली कराइण लाइ विदे कराचीअ ताईं वञी माण्हू ID चेंज कराए, अहिड़े तरीक़े सां जी मशीनुनि जे ज़रिए वोट थींदासीं। ग़रीब मुल्क ते हिनखे अफोर्ड करे ई कोन सघंदे, सिस्टम ई कोन्हे, को बिजली ई कोन्हे, का हिते इंटरनेट ई कोन्हे। ॿाहिरि त हुननि जा जेके आहिनि छा चवंदा आहिनि, हुननि जा सिस्टम जेके ठंभाड़ियल हूंदा आहिनि, आहिनि ई कोन। ॻाल्हियूं वॾियूं कनि था, देह वीरान लॻो पिया। एजुकेशन हिकिड़ो असां माण्हुनि में आहे कोन, आवाम आहे ग़रीब, उन्हनि खे ठाहीनि बेवकूफ़। ॿियो वञी पियो बसि इहो ई मसइलो आहे। त तमामु बहितरीनु तबसरो कयो तव्हां, महिरबानी। ठीकु आहे कुंवर साहब। जी कुंवर साहब, ऑनलाइन त ख़ैर करण जो ख़्वाब बि कोन ॾिसंदा हूंदा मुंहिंजे ख़्याल इलेक्शन कमीशन वारा, त को ऑनलाइन त असां वटि इंटरनेट ई कोन्हे, कीअं थींदो? ॿारहड़ी वारे इलाइक़नि में, शहरनि में इंटरनेट करे करे कलाक जा कलाक बंदि रहंदी आहे, उहो त नथो सम्झां। हू उहो ई कंदा त मशीनूं खणी वञी, पर छाकाणि त साईं जेको हवालो ॾिनो, जेको वाकई में हिकिड़े ज़माने में शौक़ु थियो, त बायोमेट्रिक जे ज़रिए ऑनलाइन अटेंडेंस थींदी, त उस्ताद जेके आहिनि उहे स्कूलनि में मौजूदु आहिनि। हाणे ॿुधण में केॾी सुठी ॻाल्हि थी लॻे त भई उस्ताद घोसड़ू न थियनि, पर हाणे उहो जेको सांगड़ जे अॻियां जेको पीरूमल या संझोरो या हुनखां बि अॻियां हिकिड़ो स्कूल हो, उन में लाइट ई कोन हुई। हाणे उस्तादनि जी हाज़िरी लॻे कीअं? ख़ैर, लेकिन उहो त ऑनलाइन किसो हो हिते। ऐं पोइ हुन वाकई में रिश्वतूं हलियूं, जेको कुंवर साहब चयो, वॾो हिकिड़ो जहान ठहियो हो। सही ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त अगरि स्पिरिट हुजे, नियत हुजे, त ही जेके दुनिया में हाणे उसरियल जमहूरियतूं आहिनि या जमहूरी मुल्क आहिनि, जेके ज़माने खां हाणे हिननि वटि बि ही मशीनूं EVM त को अॼु खां 50 साल कोन हुयूं न। अॼु खां 40-50 साल अॻु अमेरिका ऐं यूरोप में बि को इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स त न हुयूं, पर उते इलेक्शन वरी फेयर थींदा। सो नियत कयो, ऐं ॻाल्हि उहा ई आहे त हाणे नियत हर को करे, सिर्फ़ु हिकिड़ी या धुर न, हर को नियत करे त इलेक्शन्स फेयर कराइणा आहिनि। ऐं इलेक्शन कमीशन खे
तव्हां कॉलर ॿुधो पोइ जी हा, हिन ते चवंदा पिया अब्दुल फताह खोखर कराची मां। जी खोखर साहब, छा सुवाल हूंदो, छा चवणु चाहींदा? साईं, अॼु शाम जो कंहिं उर्दू चैनल ते टिकर पे हलियो त फैसलाबाद में हिकिड़े पीउ जेको आहे महांगाईअ खां, यानी महांगाई खां तंग थी करे पंहिंजनि 4 नंढनि ॿारनि खे दरिया में उछलाए छॾियो। त साईं जन जेको आहे इन ते थोरो कनि, असांजे पाकिस्तान खे 74-75 साल थी विया आहिनि, अञा ताईं इहे सिलसिला जेको आहे, असांजूं इस्लामी तंज़ीमूं आहिनि हेॾियूं थोरियूं, उहे बि इन ते जेको आहे रोशनी, ॿियूं त ॻाल्हियूं घणी था ॿुधाइनि, पर इन्हनि ॻाल्हियुनि जे अलाए इन्हनि जो ध्यानु आहे या न आहे। ॿियो हिकिड़ो सुवाल मुंहिंजो इहो आहे त जॾहिं बेनज़ीर साहिब आहे जेरी, त उन गुलशन हदीद वारनि सां हिकिड़ो वाइदो कयो त हिते मां वॾी हिकिड़ी इस्पताल तव्हांखे ठाराए ॾींदुसि जेका 6 ताईं कवर कंदी, जेका पाकिस्तान स्टील मिल 100 बेड हुई, उन में असां तोसी करे पोइ हिते असां कॉलेज वालेज बि ठाहींदासूं। पर उहो अलाए केॾांहुं जेको आहे मनसूबो गुम थी वियो। असांखे ॾाढी हिते तकलीफ़ थींदी आहे। इस्पतालूं कोन्हनि, अगरि आहिनि त प्राइवेट आहिनि, उन्हनि ते डॉक्टरनि जो किन वटि डिग्रियूं आहिनि, किन वटि न आहिनि। शहर थो हितां वञिणो पए तमामु परे। त इहो अलाए मनसूबो केॾांहुं गुम थी वियो। थोरो इन ते बि साईं जन जेको आहे थोरो जाॻाइनि सिंध गवर्नमेंट खे या छा आहे, महिरबानी करे इन ते थोरो जेको आहे तबसरो। ठीकु आहे। अब्दुल फताह खोखर साहब, जेका पहिरीं ॻाल्हि फैसलाबाद वारी तव्हां कई, ॾिसो क्वेश्चन इहो आहे त हिन में महांगाई बेशक तमामु घणी आहे, गुरबत बेशक तमामु घणी आहे, पर ही जेको हमरा जेको पंहिंजा 4 ॿार ॿोड़े आयो, ही निभागो पाण छो न मरी वियो? जी हा, अगरि गुरबत न पियो ॾिसी सघे पंहिंजे ॿारनि जी, त निभागो पाण करे आहे न। ही बीमार आहिनि ज़हनी तौर ते। ही शख़्स जेको आहे इहो कंहिं बि जवाज़ ते रोज़ी अलाह खे ॾियणी आहे। हुन बचनि खे जेको आहे, ही केरु थींदो आहे जेको पंहिंजा या पराया ॿार मारे छॾे त महांगाई आहे? ऐं इहो हिन जो चवण जो मक़सदु न आहे त महांगाई न आहे या माइटनि खे ॾुख नथो थिए, पोइ निभागो पाण ॿुॾे आहे न, ॿारनि खे छाजे लाइ ॿोड़े छॾी? सो आउं नथो हिन ॻाल्हि खे, आउं हिन खे मुख़्तलिफ़ रुख़ सां ॾिसां थो खोखर सां। आउं सम्झां थो त हू नफ़्सियाती मरीज़ आहे, जानवर भेण सां, जेको ॿारनि खे मारे छॾियो अथसि। सो हिन ते को एक्सक्यूज़, को बि जवाज़ साईं महांगाई आहे, पोइ बुख हुई, अलाह ॾियण वारो आहे। ही मारण जो हक़ त कंहिं बि नाले में कंहिंखे बि नथो जस्टिफाई करे सघिजे। ॿी ॻाल्हि सही, बिल्कुलु हॉस्पिटल आहे, बिल्कुलु मिलणु खपे। हाणे ॾिसो मुतालबो किथां पियो अचे? ही पाकिस्तान जे वॾे तरक़ी वरितल शहर ऐं इंडस्ट्रियल हब, इकनॉमिक हब कराची जो हिकिड़ो वासी आहे खोखर साहब, उहो मुतालबो छा पियो करे? सरकारी अस्पताल। हाणे को ॾूरां इलाइक़े जो को माण्हू हुजे आहे कॉलर, त पाण चऊं हाणे ठीकु आहे, सरकार जी प्रायोरिटी नथी थिए। भला अगरि ज़ाहिर गुलशन हदीद ऐं मलीर कराची जो हिसो आहे न, इहो बि कराची आहे न, मतिलबु एड्रेस छा लिखंदा आहिनि? मलीर कराची लिखंदा आहिनि न, कराची जी एडमिनिस्ट्रेशन आहे न। आउं त चाहियां थो त ठुल में बि ऐं सॼे सिंध में थियणु खपे, लेकिन हाणे कराची जो वासी बि दाहे पियो त सही अस्पताल ॾेई छॾियो। छा चए? ठीकु, सभु कॉल हिन सां गॾु। ख़ुदा बख़्श नुआणी सेवण मां। जी नुआणी साहब, छा सुवाल हूंदो? जी साईं, मुंहिंजो सुवाल इहो आहे त अॻु में जेको आहे 2 चकर हुकूमत सर मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी रही, उन खां पोइ नवाज़ शरीफ़ जी हुकूमत रही, तंहिंखां पोइ जॾहिं बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ त हाणे जेको हुकूमत जेका बि अचे थी त उहा हुकूमत मतिलबु त हुनजे मुखालिफ़ पार्टीअ केस करे थी, थिए त कुझु बि कोन पवंदो। ग़रीब आवाम जेको आहे ॾींहों ॾींहुं पोइ हिते थींदो पियो वञे, सुप्रीम कोर्ट हुन में रुधलूं, हाई कोर्ट हुन में रुधलूं, जहिड़ो करे जंग लॻी पई आहे। 15-14 साल 13 साल थी विया आहिनि। मतिलबु आवाम पोइ हिते पियो वञे, करप्शन आहे, हर शइ जेको आहे थी पई वञे, पर आवाम मतिलबु पोइ हिते आहे। मुंहिंजो सुवाल इहो आहे। ठीकु, सही, बिल्कुलु इहो उहो त ख़ाली ज़माने जो पुराणो, मतिलबु तव्हां ॾिसो त 77 खां पोइ ज़ियाउलक जॾहिं आयो त पोइ पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन इल्ज़ाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद ते बि लॻनि था त हुनजी हुकूमत में बि मुखालिफ़नि खे इंतकाम जो निशानो बणायो वियो। लेकिन पोइ पार्टी वर्सिस पार्टी, ज़ियाउलक हिकिड़ी हुकूमत हुई ऐं पीपल्स पार्टी हुनजी विक्टिम हुई, हुनजी शिकार हुई हुनजे इंतकाम जो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे शहीद कयो वियो, ॿियो जेको कुझु थियो डिघी कहाणी आहे। 88 में BBI नवाज़ लीग साम्हूं हो, पीपल्स पार्टी हुकूमत ठाही, त पोइ हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो त हिक ॿिए ते जेको हुकूमत में अचे पियो ॿिए खे इंतकाम जो निशानो बणाए पियो, इल्ज़ाम लॻंदा रहिया।
90 में नवाज़ शरीफ अची वियो त PP खे विक्टिमाइज़ कयो वियो, वरी 93 में PP जी हुकूमत आई त वरी नवाज़ शरीफ जे शहबाज शरीफ खे मियाँ शरीफ खे अची पुलिस वारनि खंबे गिरफ़्तार कयो। हिकिड़ी पॉलिटिकल पोइ एहतसाब सैफुर रहमान पोइ ही थींदो, पोइ शफ़ाफ़ थींदो, फलाण थींदो, सियासी इंतकाम, ही सभु शयूं हलंदियूं रहियूं। 99 में मुशर्रफ अची वियो। मुशर्रफ साहब बिस्मिल्लाह करे ॿिन्ही जे ख़िलाफ़ शुरू थी वियो, नवाज़ लीग जे बि ऐं पीपल्स पार्टी जे बि, ॿिन्ही सां हुन जेको कयो पोइ उन बि हिकिड़ो एहतसाब जो नओं ड्रामो हलणु शुरू थियो। एॾो एहतसाब थियो आहे मुल्क जो त हिन महिल ताईं त बिल्कुलु सफ़ाई थी वञणु खपे। उहो एहतसाब जो किसो ड्रामो हलंदो रहियो। पोइ वरी विच में पीपल्स पार्टी जो जेको 2018 में आयो त हुननि हिकिड़ी मुफ़ाहमत वारी ॻाल्हि कई त कंहिंसां को एहतसाब को इंतकाम ई, ऐं वाक़ई में जे ॻाल्हि हुजे मञिजे त पीपल्स पार्टी ज़रदारी साहब वारे हुन टेन्यर में कंहिंखे एज सच पॉलिटिकल विक्टिमाइज़ न कयो, ठीकु आहे। पोइ नवाज़ शरीफ बि अची को एज सच पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन न कई जीअं माज़ी हो। 2013 में नवाज़ शरीफ आयो त उन में को सियासी इंतकाम जीअं वठिबो आहे बाक़ाइदा ॾियण न वठे, उहो जेको 10 सालनि जो ही गैप आयो, वरी इमरान खान साहब आयो, वरी एहतसाब नहीं छोड़ूंगा। त एतिरो एहतसाब थियो आहे हिन मुल्क में, कामोरनि जो, सियासतदाननि जो, सभिनी जो एॾो एहतसाब थियो आहे, बिज़नेसमैननि जो, हिन महिल ताईं त पाकिस्तान बिल्कुलु करप्शन खां फ्री मुल्क आहे। जी हा, अॼु तव्हां किथे ॿुधो आहे बदनवानी या करप्शन? न, अहिड़ी का शइ असांखे त ॿुधण में नथी अचे। सभु हिकिड़ो सुवाल अचे थो ईअं ज़हन में त इंडिया में जेका मिसाल ॾींदा आहिनि अक्सर त EVM इंडिया में बि त इस्तेमालु थियनि था पिया, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स। इंडिया में ग्राउंड रियलिटी इहा हुई त हुते जेका इलेक्शन चोरी थींदी या इलेक्शन जेका धांधली थींदी उहा ऑन द पोलिंग स्टेशन, एट द पोलिंग स्टेशन थींदी हुई। जेके दादागीर हूंदा, जेके इलाइक़े जा वॾा हूंदा, उहे अहिड़ी हरकतूं कंदा। असां वटि त वरी सिस्टम जेको आहे उहो त के ॿी तरफ़ जो आहे न, मतिलबु धांधली जो, उहो हे सिस्टम जी असां वटि हिकिड़ी सिस्टमेटिक ऑर्गेनाइज़्ड मैनिपुलेशन या मैनेजमेंट ऑफ इलेक्शन रिज़ल्ट थींदी आहे न, उहे मां चाहियां पियो त हिकिड़ी। अच्छा, लेकिन इंडिया में बि बेसिकली हुते हिकिड़ो इलेक्शन कमिश्नर आयो जंहिं अची हुन इलेक्शन कमीशन खे बाख़्तियार बि कयो ऐं हू इख़्तियारात इस्तेमालु थिया। असां वटि बि एक्चुअल सोल्यूशन इहो आहे त ही 5 माण्हू पाकिस्तान में ॻोल्हणा आहिनि, जेको चीफ इलेक्शन कमिश्नर हुजे ऐं सूबे जो जेको इलेक्शन कमिश्नर आहे। ही 5 माण्हू अगरि ईमानदार ऐं हिमत वारा हुजनि, जेके कंहिंजी न ॿुधनि ऐं हुननि खे इख़्तियारात हुजनि, ही छाजो ड्रामो आहे निगरान हुकूमत? जी हा, ॻाल्हि इहा आहे त हुकूमत हूंदी आहे, पर इलेक्शन खां 6 महीना पहिरीं अगरि इख़्तियारात इलेक्शन कमीशन खे ॾेई छॾनि ऐं हू वाक़ई में उहो 5 माण्हू हिकिड़ा चङा मिली वञनि ऐं हुननि वटि वसीला ऐं इख़्तियारात बि हुजनि ऐं हू हेठि वरी DC ऐं AC जो मुहताज न हुजे, हुननि खे हिकिड़ो हेठि पंहिंजी एम्प्लॉयमेंट क्रिएट करण जो अगरि भई ख़र्च त थींदो मञियोसीं, या एम्प्लॉयमेंट ते स्टेट मशीनरी ॾिनी वञे न, उहो त पोइ स्टेट मशीनरी त वरी उहो अची वञे थी न, त भई उहो DC SP पोइ अहिड़ा अची वञनि था जो। सो उहो इख़्तियारात इलेक्शन कमीशन खे बेसिकली हिन रुख़ ते गौर करणु खपे। जेके असांजा मुदब्बर आहिनि, अकाबर आहिनि, मशीन छा कंदी? मशीन हलाईंदड़ जो हथु आहे न। जी हा। सो बेसिकली आउं सम्झां थो त जिथे इलेक्शन कुझु न कुझु फेयर थी सघे थी त भले तव्हां EVM बि आणियो, पर जेसि ताईं इलेक्शन कमीशन जेको आहे जा ही 5 माण्हू ख़ासि तरह इहे हिमत वारा ऐं ईमानदार न ईंदा तेसि ताईं भुलियल। जी हा, ठीकु आहे। सभु कॉलर असां गॾु कादिर कुंबर चूड़ जमाली मां। जी कुंबर साहब, छा सुवाल हूंदो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं, मुंहिंजो अज़ीज़ अली साहब सां इहो सुवालु आहे त हींअर ताज़ो माशाअल्लाह 4थों फिनांस मिनिस्टर मुक़ररु थियो आहे हिन जमहूरी हुकूमत में, ऐं उन ईंदे शर्त हिकिड़ी अजीब ऐं ग़रीब स्टेटमेंट ॾिनी आहे त जेकॾहिं असां 4 सालनि में पंहिंजो ग्रोथ रेट GDP जेको आहे त +5 ते न खणी वियासीं त हिन मुल्क जो ख़ुदा हाफ़िज़ आहे। ऐं मुंहिंजो सुवालु इहो आहे त +5 थींदी या ख़ुदा हाफ़िज़ थींदो? साईं हाणे अॻु थियूं आहिनि न, हू उनजो सब्जेक्ट आहे, लेकिन 5 त थियणु अला करे को मुआवज़ो थिए, को अहिड़ो सफ़ा शानदार कमु थी वञे, लेकिन हींअर नेगेटिव में आहियूं, माइनस में आहियूं। भला 5 न थियूं, 2.5-3 ताईं बि पहुचूं, जी हा, 2-2.5 बि पहुचूं। एक्चुअली छा आहे त जेसि ताईं हिकिड़ी गैर यकीनी सूरत हाल आहे न, ऐं समूरी धुरियूं
मतिलबु असांजी जेके मईशत जे हवाले सां हिकिड़े पेज ते नथियूं अचनि ऐं हीअ अनसर्टेनिटी जेका आहे सियासत में, इक़्तिदार में, ॿियनि मामलनि में, कॾहिं को हड़तालूं थी वञनि थियूं, कॾहिं छा थो थिए, पोइ फॉरेन जेसि ताईं मईशत खे टॉप प्रायोरिटी ते रखी सभई नज़र ईंदड़ ऐं न नज़र ईंदड़ कुवतूं गॾिजी न कमु कंदियूं तेसि ताईं पोइ जीअं हले थो पियो ईअं ई हा, लेकिन अलाह पनाह ॾींदो, अलाह हाफ़िज़ न थींदो, कुझु न कुझु थींदो, हा बहितर थी वेंदो। ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु जयराम दास सखर मां। जी जयराम साहब, छा सवाल हूंदो? सवाल हुयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत में अॼु काबीना में इजलास थियो, जंहिंमें ईद उल फितर जे मौक़े ते कैदियुनि खे 90 ॾींहं जी सज़ा जेकी आहे घटाए माना करण जो फ़ैसिलो कयो वियो। हिकु तरफ़ त हिननि इहो कमु कयो, सम्झ में अचे ॻाल्हि, सुठी ॻाल्हि आहे। ॿी तरफ़ हिननि जेको ईद ई वेझो वापारियुनि लाइ मसइलो कयो आहे, जेको लॉकडाउन जो प्रॉब्लम आहे, उहो भई पंहिंजी जाइ ते 8 तारीख़ खां 16 तारीख़ ताईं मुकमल लॉकडाउन थींदो। असां वापारी माण्हू जेके जेका दुकान किराए जा हूंदा आहिनि, मुलाज़िम हूंदा आहिनि, बिजली जा बिल हूंदा आहिनि, उहे सभु पंहिंजी जाइ ते, पर ईद हिकु सीज़न हूंदी आहे जंहिं ते असां पंहिंजो डिपेंड कंदा आहियूं त यार माना हिकिड़ो जेको महीनो हूंदो आहे असां ते 2 महीननि जी कमाई करे वेंदा आहियूं। हाणे उनखे असां कीअं सर्वाइव कयूं, इहो सम्झ में न पियो अचे। त इमरान ख़ान खे या पाकिस्तान हुकूमत खे या सिंध हुकूमत खे असां वापारी छो न पिया नज़र अचूं, कैदी छो पिया नज़र अचनि, इहो मुंहिंजो सुवालु हुयो। त असां वापारियुनि जो बि त कोई हक़ आहे न, साईं, त माना वापारियुनि खे कोई रिलीफ ॾिनो वञे, इहो मुंहिंजो सुवालु हुयो। ठीकु आहे साईं, ॿियो बि कॉलर हिकिड़ो वठूं। आमिर अली कराची मां। जी आमिर साहब, छा सवालु हूंदो? अस्सलाम वालेकुम। क्वेश्चन आहे अबाउट द फेयर एंड ट्रांसपेरेंट इलेक्शंस। जीअं तव्हां हींअर डिस्कस कयो त लाइ चीफ इलेक्शन कमिश्नर जो जी कैपेसिटी हुजणु ज़रूरी आहे, पर छा हिन वक़्तु पाकिस्तान में जेको इलेक्शन कमीशन कमु पियो थो करे उन में एतिरी कैपेसिटी आहे त फेयर एंड ट्रांसपेरेंट इलेक्शन कराए सघनि? छाकाणि त सिर्फ़ु इलेक्शन कमिश्नर न, पर पूरी टीम थिए थी थ्रू आउट ऑल डिस्ट्रिक्ट्स ऑफ पाकिस्तान। त उन लाइ ज़रूरी न आहे त उनजी कैपेसिटी बिल्डिंग कई वञे त जीअं ट्रांसपेरेंट इलेक्शंस थियनि ऐं अल्टीमेट अवाम खे पंहिंजा जेन्युइन रिप्रेजेंटेटिव्स इलेक्ट करण में मदद मिली सघे। थैंक यू वेरी मच। ठीकु आहे सर। जयराम साहब जेका पहिरीं ॻाल्हि कई उहो बिल्कुलु सही, वापारियुनि जो इशू थींदो, ही जेके हुननि जो प्राइम टाइम आहे, चवनि था त हिकिड़े हफ़्ते में उहो 2 महीननि जो सही एतिरो न करणु खपे दुकानदारनि खे बि, लेकिन मक़सदु हुनजो त एतिरी घणी वॉल्यूम्स में शॉपिंग थिए थी जो दुकानदारनि खे फ़ाइदो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हाणे कोविड जे करे इहो सबबु ॿुधाइनि पिया, जेको हाणे पाण ॿुधूं पिया मीडिया में, जेको सरकारी अंग ख़र अचनि पिया त कोविड डिक्लाइन ते वञे पियो, जेको वेव मथे वियो हो उहो पीक हाणे हेठि वञे पई, सर्ज जेका आहे। त ऐं मूं ॿुधो त किथे हुकूमती हल्कनि में इहा ॻाल्हि बहस हेठि बि आहे त छा वाक़ई इहो जेको पहिरीं फ़ैसिलो कयोसीं मोकलूं एतिरियूं रखण जो उहो कजे या मोकलुनि जो घटाइजे। लेकिन जी पंजाब त करे छॾियूं नोटिफिकेशन बि जारी, मुंहिंजे ख़्याल हिते बि थी वेंदी, लेकिन उहो त चेंज थियो त पंजाब में बि थी वेंदो। लेकिन चवण जो मक़सदु आहे त हाणे हिकिड़ो वॾो ट्रिकी क्वेश्चन आहे जयराम साहब। कोविड आहे, कोरोना आहे, बीमारी आहे, दुकानदारनि जी बिल्कुलु मईशत, मुलाज़िम आहिनि, सभु कुझु आहे पंहिंजी जाइ ते, पर हिन खे छा कजे, ॿियो को तरीक़ो कोन्हे। अञा असां वटि वैक्सीन बि एतिरी न थी आहे। सो हाणे हिकिड़ो मुश्किल सुवालु आहे जॾहिं मूंखे प्राइवेट स्कूल जा या उनजा उस्ताद या चवंदासीं असांजो बि रोज़गार, स्कूल बंदि आहिनि त पघारूं बंदि आहिनि। हाणे वाक़ई में हिकिड़ो सुवालु आहे। सो इहो उहो ई हिकिड़ो कैच 20 वारी सिचुएशन आहे त भई कहिड़ी ॻाल्हि खे सही चऊं। अगरि चऊं था न खोले छॾियो त पोइ जीअं ई असां वटि त को SOP खे त मञे कोन थो। पोइ जयराम साहब जी दुकान ते बि 15 माण्हू चढ़िया बीठा हूंदा, हिक ॿिए सां कुल्हे में कुल्हो मिलाए। ठीकु आहे, हिकिड़ी सिचुएशन आहे। हाणे हिते कहिड़े पासे खे ॾिसजे, ॿई ॻाल्हियूं हू बि एतिरी मतिलबु नाजाइज़ी नथी लॻे, हू तव्हां सां को ज़ुल्म कोन पियो थिए, हू मुल्क लाइ हिकिड़ी शइ थिए पई त कोविड न वधे। जेको आमिर अली साहब कॉलर वठी वठूं, पोइ आमिर साहब जे सवाल ते अचूं था। अली मोहम्मद सोलंगी नवदेरो मां। जी सोलंगी साहब, छा सवाल हूंदो? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम सर, असांजे जेको वफ़ाक़ी हुकूमत अराफा चौधरी वज़ीर आज़म साहब वारा था चवनि त इलेक्ट्रो वोट कंदासीं। इलेक्ट्रो वोट थींदो त सर उहो फिंगर ते थींदो न, ऐं फिंगर ते जॾहिं उहो थींदो वोट त असांजो पूरे पाकिस्तान में जेके ॿाराड़ी वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि जा त फिंगर लॻंदा ई कोन्हनि। पोइ वज़ीर आज़म जा ॿिया जेके आहिनि त उहे कहिड़े हिसाब सां था चवनि त फिंगर प्रिंट कंदासीं, हा न सर?
त इहो अधु त जेको हे एहसास प्रोग्राम हलंदो आहे इन में काफ़ी औरतुनि जा जेके आहिनि फिंगर न लॻंदा आहिनि 20 चकर हणंदियूं आहिनि, पहिरीं हुननि जा फिंगर लॻंदा आहिनि, वरी नादरा वेंदियूं आहिनि, वेंदियूं आहिनि। त इहो त वज़ीर आज़म खे सोचणु घुरिजे न कहिड़े हवाले सां थो चवे, केरु थो एडवाइस करे हिननि खे, ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचेनि। ठीकु आहे साईं। अच्छा, आमिर अली साहब जेका ॻाल्हि कई पहिरीं हुन ते ॻाल्हि कयूं त बिल्कुलु सही आहे आमिर साहब, त कैपेसिटी बिल्डिंग त करणी पवंदी। एक्चुअली डिस्कशन इहा ई आहे त EVM बि लॻी वञनि, पर पोइ बि छा फेयर एंड फ्री इलेक्शन थी सघे थी, मुंहिंजो इहो नुक़्ता नज़र आहे त नथी थी सघे। हिकिड़ी घण तरफ़ी हुन लाइ एफर्ट थियणु खपे। EVM कुझु न कुझु हेल्प कंदी, बट इलेक्शन कमीशन अगरि बाख़्तियार हुजे, हुन लाइ कानून साज़ी कजे ऐं तमामु गवर्नमेंट फंक्शन्स जेके आहिनि, जेके बि गवर्नमेंट जा ट्रांसफर पोस्टिंग फंड्स एवरीथिंग डी फैक्टो गवर्नमेंट जेका हुजणु खपे, उहो इलेक्शन कमीशन हुजणु खपे लास्ट 4 to 5 months, इफ नॉट बट 3 months न, पर आई वुड से कि 4 to 5 months जेको आहे उहो इलेक्शन कमीशन डी फैक्टो गवर्नमेंट हुजणु खपे, प्रोविंस में बि ऐं फेडरल में बि। पर साईं जो अगरि साईं जो सवाल हो त इलेक्शन कमीशन में एतिरी कैपेसिटी आहे? जी मां अचां पियो हुन ॻाल्हि ते। पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त पहिरीं त लीडरशिप ठीकु कजे न। पर हाणे लीडरशिप अगरि इहो थींदो त लीडर ऑफ हाउस ऐं लीडर ऑफ अपोजिशन वेही फ़ैसिला करे छॾींदा सिर्फ़ु, त पोइ हीअ मुकमुका थिए थी न। सो अवल त ही लीडरशिप ठीकु थिए ऐं पोइ डेफिनेटली उन्हनि जी ई रिकमेंडेशन ते हुनजी कैपेसिटी बिल्डिंग कजे। टेक्निकली 2 साल आहिनि इलेक्शन अगरि विच में न थिया, इनफ टाइम कि आउं आमिर साहब सां एग्री कयां पियो त कैपेसिटी बिल्डिंग त करणी पवंदी। 5 माण्हू अकेला कुझु न करे वठंदा, हुननि खे डिस्ट्रिक्ट ऐं तालका लेवल ते पंहिंजी हिकिड़ी स्ट्रेंथ क्रिएट करणी पवंदी, अहिड़ा माण्हू हुननि खे चूंडणा पवंदा। पर मथे ई अगरि माण्हू ठीकु न हूंदो आहे त हेठि बि त ओढ़ो ई रखंदो न जेको पाण जहिड़ो हूंदो, या त परवाह न हूंदसि, या परवाह न हूंदसि। सो व्हाट ही वाज सेइंग, आमिर साहब वाज सेइंग, आई एब्सोल्युटली एग्री विद हिम कि ज़ाहिर है कैपेसिटी बिल्डिंग ज़रूरी आहे। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु पीर बख्श सोलंकी शदादपुर मां। जी सोलंकी साहब, छा सवाल हूंदो? अरे इहो मुंहिंजो सुवाल आहे त इलेक्ट्रो मशीन जेका अचे पई इन में जेको पंहिंजो सियासी पार्टियूं आहिनि, इहे छो पंहिंजो फ़ौज़त आहिनि? त ठीकु आहे, ॿियो बि कॉलर, जी हा ॿियो बि कॉलर हिकिड़ो तुफ़ैल जमाली नवाबशाह मां। जी जमाली साहब, छा सवाल हूंदो? सर पहिरियां त काज़ी साहब खे सलाम वालेकुम चवंदुसि, ऐं उन खां पोइ मुंहिंजो सुवाल इहो आहे त असांजे वज़ीर ख़ज़ाना जेको आहे चयो आहे त असांजे जेका हींअर मुल्क जी मईशत जी पोज़ीशन हले पई त अलाह ख़ैर करे, पर 4 सालनि खां पोइ असांजे मुल्क जो अलाह हाफ़िज़ आहे। त मां साईं खां सिर्फ़ु इहो चवंदुसि या रोशनी इन सुवाल ते विझण जे लाइ चवंदुसि त असांजो वज़ीर आज़म चवे पियो त न मुल्क हाणे असांजो जेको आहे सिधे रस्ते ते हली पियो आहे, ऐं वज़ीर ख़ज़ाना चवे थो त अहिड़ी पोज़ीशन आहे 4 सालनि खां पोइ अलाह हाफ़िज़ आहे। त मां इहो पुछंदुसि त असांजे मुल्क जो हलाइण वारो केरु आहे, ऐं मुल्क खे जेको आहे अस्करी क़यादत पई हलाए या जेको आहे सियासी जमायतूं पियूं हलाइनि, ऐं हलाए केरु थो जेको अञा ताईं असांजी मईशत बि ठीकु कान थी सघे, ऐं 4 सालनि खां पोइ जेकॾहिं वाक़ई बि थी थो वञे त पोइ मुल्क जो छा थींदो? साईं जिन खां इहो सुवाल आहे त रोशनी जे लाइ। ठीकु आहे साईं। उनखां अॻु जेको सोलंकी साहब चयो पिए त साईं माण्हुनि जी फिंगर प्रिंट्स छा पिया चवनि, अली मोहन सोलंकी साहब, रजिस्टर्ड ई न आहिनि, आङुर लॻंदी न, रजिस्टर्ड न, एक्चुअली उहे मशीन्स जेके आहिनि उनजा ग्लास ख़राबु थी वञनि था, या कुझु असांजी ॿाराड़ी में जेको बुज़ुर्ग थी वञनि था ख़वातीन अमर, त हुननि जा फिंगर प्रिंट्स बि पोइ चिटा नथा बीहनि, हथ ॾकनि था, उहे सभु प्रॉब्लम्स आहिनि। त उहे मशीन्स थोरी सेंसिटिव हूंदा हुननि जा सेंसर्स, ऐं उमेदु कजे त हू, लेकिन ॿाराड़ी जे माण्हुनि खे सेखारींदो केरु त कीअं वोट ॾियणो आहे। ऐं तव्हां सां गॾु को अंदरि पोलिंग स्टेशन में त वेंदो कोन, पोलिंग बूथ में राति बूथ में त अंदरि ज़ाहिर गैर कानूनी थी वेंदो, त को ॿियो माण्हू वञी तव्हांखे सेखारे त किथे अंगूठो हणो, त उहो त ग़लति थी वेंदो। माण्हुनि खे ठपो हणणु नथो अचे, जी हा, असांजे सेनेटर्स खे ठपो नथो हणणु अचे, त आम माण्हू जी कहिड़ी ॻाल्हि करे। सो हाणे इहो त टेक्निकल ॻाल्हि आहे, हुनमें मशीन पर सिलेक्ट कबो, बटन दॿायो, इहो केरु सेखारींदो असां? ऐं तव्हां भले सिंधी में लिखी छॾियो, भले उर्दू में लिखी छॾियो, हलो अंग्रेज़ी उनखे स्क्रीन खे तव्हां उर्दू छा चइबो आहे टाइपिंग स्क्रिप्ट जेका आहे उहो उर्दू या सिंधी करे वठो, पोइ उर्दू ऐं सिंधी केतिरे माण्हुनि खे पढ़णु अचे थी। सो लतीफ़ो आहे, लतीफ़ो आहे। सो ॿियो जेको पीर बख्श सोलंकी साहब फेसबुक ते बि सवाल कयो, हाणे कॉल बि कयूं त अली साहब ख़ौफ़ज़दा छो आहे इलेक्ट्रॉनिक? अली न सियासी पार्टी मुंहिंजो छा वञे
मूंखे चओ आउं जेको सियासी पार्टियूं ख़ौफ़ज़दा न आहिनि। सियासी पार्टियूं इहे सवाल उथारीनि पियूं त अगरि ॿिया मामलात ठीकु नथा थियनि त EVM अकेले सां छा थी वेंदो। लेकिन आउं सम्झां थो त चलो किथां शुरू कयो, लेकिन हिन जा जेके ही पासा आउं बयानु पियो कयां त भई उनखे हलाइणु केरु सेखारींदो, हुनखे ख़राबु थियण खां कीअं बचाइबो। ऐं जॾहिं हू मशीननि मां डेटा एक्सट्रैक्ट थींदो, मवाद कढिबो त भई केतिरा वोट कंहिंजा आहिनि, उते अगरि गेम थी वई त उहो केरु ॾिसंदो। बाक़ी जे आख़िर में जमाली साहब तुफ़ैल जमाली साहब उन्हनि चयो पियो त मुल्क में प्राइम मिनिस्टर साहब चयो केरु वाक़ई में केरु सही आहे, इमरान ख़ान सही आहे त भई मुल्क सही डगर ते हली पियो आहे, या एक्चुअली जेको फाइनेंस मिनिस्टर आहे उहो चए पियो त अगरि GDP न वधी, यानी तरक़ी मतिलबु माशी तरह न बीठासीं त पोइ नुक़सानु थी वेंदो। सही यार ॻाल्हि उहा ई आहे त ही तव्हां कॉलर अचा न तव्हां ॻाल्हायां। एक्चुअली शायदि ॾिसो हिकिड़ो वक़्तु हूंदो त इहे ॻाल्हियूं न कबियूं हुयूं त यार ही त तव्हां मायूसी पकड़ियो था, तव्हां ही था कयो, पर आउं चाहियां थो त ठीकु आहे यार इहे हा रियलिटी खे हक़ीक़त खे मुंहुं ॾिजे। अगरि हू हिकिड़ो माण्हू चए पियो ऐं फाइनेंस मिनिस्टर थी चए पियो त भई चलो सिचुएशन खे सूरत-ए-हाल खे मञियो ऐं पोइ हुनजो तदारुक कयो। ऐं ही कॉन्ट्रडिक्शन्स जेके हलनि पियूं सोसाइटी में, अलाए छा थिए पियो, हाणे हिते इलाही डिघी ॻाल्हि करे वेंदुसि, पर हिन मां जेका मुस्बत ॻाल्हि ॻोल्हियां थो त मूंखे इहा नज़र अचे थी त चलो हाणे घटि में घटि जिन्हनि ॻाल्हियुनि खे अॼु खां 10 या 20 साल चवण ते ई हिकिड़ो ममनुआ हुई, अॼु माण्हू ॻाल्हाइनि था, ॻाल्हियूं ॿाहिरि अचनि थियूं, पोइ हिक ॿिए सां इख़्तिलाफ़, पोइ अञा बि फ़तवा जारी थियनि था त ही मुल्क दुश्मनी आहे, ही फलाण आहे, ढमकाइण आहे, ही जमहूरियत दुश्मनी आहे, ही समाजी सतह ते, सियासी सतह ते, इदारती सतह ते शयूं बहस हेठि आहिनि। त उमेदु कजे त जीअं यूरोप में या ॿियनि हुन में बि हिकिड़े वॾे कॉन्फ्लिक्ट्स ऐं वॾे कॉन्ट्रडिक्शन्स खां पोइ उते हिकिड़ो कंसेंसस या इतफ़ाक़ राय पैदा थियो त हिकिड़ो नओं रूल्स ऑफ द गेम ठहिया। उमेदु कजे त असां वटि बि ठही ईंदा ऐं असांजी मईशत बि तॾहिं सुधरंदी। ॾिसी हू छा हबीब जालिब जो शेर हो कि जंग रहे और अमन भी हो, क्या ये मुमकिन है तुम ही कहो, ईअं कुझु शेर हो जो हबीब जालिब जो। त ॻाल्हि इहा आहे त सॼी अफ़रा तफ़री लॻी पई आहे मुल्क में। तव्हां विच में चओ त GDP ग्रो करे वञे, कीअं कंदी? तव्हांजी डोमेस्टिक पॉलिसीज़ जे करे तव्हांजी इंटरनेशनल जेके मार्केट्स आहिनि उहो बंदि थियण जे डपु पैदा थी वञे थो। तव्हांजी डोमेस्टिक पॉलिसीज़ जे करे FATF जी तलवार तव्हां ते लटकिजी वञे थी। तव्हांजी डोमेस्टिक पॉलिसीज़ जे करे तव्हांखे खोड़ सारा ॿिया मसइला थियनि था। सो ही तव्हां सभु शयूं चओ था त ही त ठीकु आहे, जीअं हले पियो हले। माण्हू कराची जहिड़े शहर में अगवा थियनि पिया, माण्हू मतिलबु भत्ताखोरी वरी शुरू थी वई, करप्शन आहे, पोइ चए ही त ठीकु आहे, मईशत GDP वधी वञे, कीअं वधी वञे? जी हा, उहा छो नथी वधे, इहो सवाल त ॻाल्हि आहे। ठीकु आहे, सभु कॉलर नज़र गॾु न्याज़ चांडियो फरीदाबाद मां। जी चांडियो साहब, छा सवाल हूंदो? साईं, असांजो अली काज़ी साहब खां सवाल आहे त जेके ॿाराड़ी जो इलाइक़ो आहे उतां जा जेके माण्हू आहिनि उहे तमामु इंतिहाई हिन वक़्तु होशियार थी विया आहिनि ऐं सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं वोट जो जेसीं ताईं बायोमेट्रिक सिस्टम न थींदो तेसीं ताईं पाकिस्तान में तब्दीली नामुमकिन आहे। ऐं ॾिसो हालात केतिरा ॾींहं MP में चूंडिजी पिया अचनि, सदाईं इहे दाऊं त बाबा ही जेको आहे सो धांधली आहे, त कोई निज़ाम कॾहिं सुधरंदो असांजे पाकिस्तान जो? मुंहिंजो इहो सवाल आहे अली काज़ी साहब खां। ठीकु आहे साईं। न आउं नथो चाहियां त असांजे ॿाराड़ी जे माण्हुनि वटि शऊर न आहे या फ़हम न आहे, पर हिकिड़ी शयूं हुजनि थियूं, टेक्निकल हुजनि थियूं। मिसाल ईअं तव्हां मूंखे ओचितो वञी ATM मशीन बीहारियो त मूंखे ॾुखियाई थींदी त कीअं जेको माण्हू इस्तेमालु कंदो हुजे न। हाणे तव्हां ही ॿाराड़ी में फरीदाबाद में साईं शायदि फ़ोन कयो त चांडियो साहिबु इहो ॿुधायो त हीअ जेको लाइनूं लॻल हुजनि थियूं ख़वातीन जूं, हीअ जेके एहसास प्रोग्राम लाइ जेके पैसा वठण लाइ, त उते एजेंट छो बीठा हूंदा आहिनि? मायूं वञी पाण ATM कार्ड मां छो ATM मशीन मां कढी वठनि? न हिन हिकिड़ी हक़ीक़त आहे त हुन उहे फ़हम रखंदियूं हूंदियूं त वोट कंहिंखे ॾिजे न ॾिजे। जी हा, पॉलिटिकल फ़हम हिकिड़ी, पर हीअ हिकिड़ी टेक्निकल ॻाल्हि आहे। जी हा, ठीकु आहे। सभु कॉलर सां गॾु मंसूर अब्बासी शहदाद कोट मां। जी अब्बासी साहब, छा सवाल हूंदो? सर, मुंहिंजो अर्ज़ु आहे हिकिड़ो। पहिरियों त साईं खे सलाम, तव्हांखे सलाम, काफ़ी टाइम थियो आहे हाज़िरी न आहे पई। वालेकुम सलाम। मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे सर, जेको असांजे फाइनेंस मिनिस्टर साहिबु अचण सां ई बयानु ॾिनो आहे त GDP जेकॾहिं 5% ताईं न वेंदी त पोइ पाकिस्तान जो अलाह याफ़िज़ आहे। अचण सां ई अहिड़ी ख़बर ॾेई छॾी। त नंबर ॿी ॻाल्हि सर, इलेक्शन रिफॉर्म्स जूं ॻाल्हियूं हलनि पियूं केतिरनि ई सालनि खां, जॾहिं खां वठी पाण सम्झो पाकिस्तान ठहियो आहे।
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो क़ाबिल क़बूल न आहे साईं, ऐं पेपर बैलेट पेपर पर न आहे जेको आहे क़ाबिल क़बूल। त पोइ बाक़ी कहिड़ियूं रिफॉर्म्स अची सघंदियूं साईं जितां इलेक्शन शफ़ाफ़ थिए, इन ते साईं। ठीकु आहे आबाज़ साहब। साईं हाणे त सियासी पॉइंट स्कोरिंग आहे, ज़ाहिर आहे अपोज़िशन गवर्नमेंट जेको आहे हिकिड़ी टंग ते बीह रहंदी, मथे ते चढ़ी बीह रहंदी, तॾहिं अपोज़िशन चवंदी न सही न बीठो आई। उहो त ख़ैर उहो त पॉइंट स्कोरिंग आहे, उहा हुन ते बहस नथो कयां त भई हू EVMs खे रिजेक्ट छो पिया कनि। EVM मूं चयो न कुझु न कुझु बहितरी आणींदी, यानी धांधली विज़ावी धांधली, माना बूथ कैप्चरिंग जेका बूथ ते जेका बदमाशी थींदी आहे उहा कंहिं हद ताईं कंट्रोल में ईंदी। पर जेके मूं सां गॾु ॿिया मसाइल आहिनि उहे हल करे सघजनि था। पर इन जे बावजूदि जेका हिकिड़ी मेगा स्केल ते मुल्की सतह ते जेका हिकिड़ी मास स्केल मैनिपुलेशन थींदी आहे, उहा इलेक्शन कमीशन जेसि ताईं वाकई में इन द ट्रू स्पिरिट अगरि ईमानदार ऐं बाहिमत न माण्हू न हूंदा त इहो मुमकिन कोन्हे। मतिलबु ॾिसो न, अॼु शाहिद ख़ाकान अब्बासी चयो न त भई आइन ते अमल करे वठो, ज़रूरत ई न पवंदी कंहिं बि शइ। हाणे इहो हिकिड़ो वेग बि आहे, मुबहम ॻाल्हि बि आहे त भई आइन ते अमल सां इलेक्शन कीअं फेयर थी वेंदा, पर ॻाल्हि सही बि आहे त रूल ऑफ लॉ अची वेंदो, अहिड़ा माण्हू हुजनि। पर उन लाइ जेको मुतयन कयल इदारो आहे यानी इलेक्शन कमीशन, उनखे करिणो पवंदो, उनखे करिणो पवंदो। ठीकु आहे अली साहब। अगरि अॻिते वधूं था पिया, तव्हांजी रिफॉर्म जी ॻाल्हि हुई त नंढा ॿ टॉपिक्स आहिनि, ॿई डिस्कस करे वठूं त जल्दी सां। हिकिड़ो त प्राइम मिनिस्टर साहिबु चवनि था त जेको यूरोपियन यूनियन जो जेको उन्हनि जेको GSP स्टेटस खे रिव्यू करण लाइ रखियो आहे, त प्राइम मिनिस्टर साहिब अॼु मुलाक़ात कई OIC स्टेट्स जे जेके 12 एम्बेसडर सां अॼु मुलाक़ात कई आहे प्राइम मिनिस्टर साहिब जो चवणु त भई नामूस रिसालत ते असां जेको आहे कहिड़े बि क़िस्म जो समझौतो न कंदासीं ऐं कहिड़े बि क़िस्म जे दबाव में अची असां को बि स्टेप न खणंदासीं। ठीकु ॻाल्हि आहे, असांजो उसूली ऐं हिकिड़ी मज़हबी हिसाब सां असांजो एतिक़ाद आहे, असां हुन ते जेको बि स्टैंड वठूं पिया। बट क्वेश्चन इहो आहे त तव्हां OIC जा हीअं चङा मुड़ुस थियणु वञो पिया, OIC वारा बीहंदा तव्हां सां, इहे अॻु में बीठा आहिनि कॾहिं तव्हां सां? तव्हां उन्हनि यूरोपियंस खे डायरेक्ट अप्रोच कयो, छाकाणि त फ़िलहाल मार्केट त असांजी बंदि करे छॾींदा, हुननि खे थोरी कुझु, उहो OIC वारनि खे UAE ऐं हिननि खे सऊदी अरब खे थोरी बंदि कंदा, ॾचे में अची वेंदासीं। असांखे वरी भई असां न को तरमीम न कयूं, पर बजाए ही हिकिड़ी ओपन कन्फ्रंटेशन ॾे वञण जे असां हिकिड़ी साइलेंट डिप्लोमेसी ॾे वञूं ऐं यूरोपियन खे सम्झायूं त भई असां वटि हीअ असांजो एतिक़ाद आहे, हीअ आहे, पर असीं तव्हांजे ख़िलाफ़ु न आहियूं। असीं सिर्फ़ु हीअ जेको बदतमीज़ी थिए थी असां उन ते हर्ट थियूं था, आई डोंट नो, ज़रूरु मूंखां वधीक सम्झ अथनि, लेकिन आई थिंक यूरोप सां तव्हां विढ़ी करे ऐं उहो बि कंहिंजे कुल्हे ते तव्हां कंहिंजे आसिरे ते विढ़णु वञो पिया। हीअ OIC वारा असां सां गॾु बीहंदा छा? सवाल ई न आहे। इज़राइल खे मञियो वेठा आहिनि। जी हा, हीअ असां सां बीहंदा, यार कमाल थी वियो। ठीकु आहे, टाइम पूरो थी वियो आहे प्रोग्राम जो, वरी सुभाणे मुलाक़ात कंदासीं, वरी सुभाणे हिनखे डिस्कस करे वठंदासीं। हिकिड़ो टॉपिक रहिजी वियो, वरी महिरबानी अली साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में। दुआनि में यादि।